हिकिड़ो बच्चो हुयो कमाइण वारो आहे जंहिंजो रोज़गार विया जंहिंजो क़ैद में पियो आहे मुंहिंजो 4 नियाणियूं 5 केरु उन्हनि खे खारायूं रमज़ान जो महीनो सॼो फितरिया वरितो माण्हुनि खां मूं ख़ुदा करण हथ ॾेखारिया तॾहिं वेर हथ ॾेखारण ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि परेशान सॼा ॾींहं खाधा कोन खा माण्हुनि जो पेरनि ते वञो ग्रामर मुंहिंजी अदालत पा कई कोन कई आहे बाबा मुंहिंजे पुट जो नालो नहीम आहे राति असांजी समा आहे बदियन चांडिया नगर में ॿधो इन करे अथनि जो छोकिरो मुंहिंजे पेपरनि ते हो छोकिरी इन्हनि जे लाइ कंहिंसां निकिरी वई बिरोइन जी उन ॾींहुं बि छोकिरो मुंहिंजो पेपर ते हो सुबुह वारो बि पेपर हो शाम वारो बि पेपर हो शाम जो 3 बजे 7 बजे असांखे कॉल कयूं मुंहिंजे छोकिरे खे त असांजी छोकिरी निकिरी वई आहे तव्हां वटि अची ऐं वेठो आहियां रूबरू अचो फ़ैसिलो करियूं जिते पवी चओ इंडस ते अच त आऊं अचां जे मूं वटि अचो था हिते अचो पाण रूबरू ॻाल्हायूं चयूं हा असीं अचूं था उहा राति बि कोन आया वरी ॿी राति बि छोकिरे खे कॉल कयूं असीं अचूं पिया फलाणी जॻह ते तूं अची इंडस मां असीं निकिरी आया आहियूं तॾहिं बि मुंहिंजे छोकिरे जो नंबर बि खुलियो पियो मुंहिंजो छोकिरो बि वेठो थियो कॉल बि खईं हिननि खे चई तव्हां जिते बि अचो हुते आऊं फ़ैसिलो करण लाइ तयारु आहियां मूं वटि इहा शइ कोन्हे आई पोइ हिननि 3 ॾींहं वञी FIR असांजे कटाई उहे बिरोही आहिनि गोलारजी जा इहो इल्ज़ाम आयो त नहीं खणी वियो आहे 16 ॾींहं पुलिस गोलारजी थाणे में ॿधो मार कुट छोकिरे खे कयूं छोकिरे चयो आहे की मुंहिंजी इहा ग़लती आहे मूं ॻाल्हायो आहे बाक़ी मूं खई कोन्हे न मूं कंहिंजे हथां खणाई आहे मूंखे हिन शइ जी का ख़बर कोन्हे बेगुनाह मूं ते हीउ इल्ज़ाम आयो अथनि जी कोर्ट मां 70 माण्हू बिरोइन जा हुआ 7 गाॾियूं पुलिस जूं हुयूं पोइ हीउ ॿार हो अकेलो न हिनजो अधो गॾो न हिनजो अबो गॾो पोइ हिन टिप में कोन ॾिनो हिनखे असांजे समय छोकिरे ई खणी पुलिस जे हथ में ॾिनो ॿियो पुटु आहे उहो बचड़े वाला उहो पंहिंजे बच्चनि में पूरो आहे उहो हिते आहे कोन हैदराबाद आहे घर खे इहो ई संभालींदो आहे हिनजो पीउ बीमार आहे मरीज़ माण्हू आहे 5 मुंहिंजूं नियाणियूं आहिनि इहो ई खाराइण वारो इहो ई कमाइण वारो आहे ॿियो असांजो अलाह खां सवाइ केरु ई कोन्हे हाणे इहो करियूं था मूंखे इंसाफ़ मिले मुंहिंजे बच्चे खे हिन क़ैद मां आज़ादु कनि मुंहिंजे बच्चे जी बिरोही जान छॾीनि अञा बि असांखे धमकियूं पिया ॾियनि त असीं हिननि जूं ॿाहूं खणंदासीं असीं हिननि जो छोकिरो मारींदासीं असीं हिननि जो ख़ानदान ख़तमु कंदासीं बेगुनाह कहिड़ो मूं ॾोह कयो आहे ॿिए पासे बि त जांच कनि 50 नंबरनि ते छोकिरी ॻाल्हायो उते बि त पुलिस जांच करे न हिकिड़ो इहो हिन ते मरियो वेठनि हिन वटि 2 महीना थिया आहिनि छोकिरो जेल में पियो आहे ॿाह हुजे केॾां करे मुंहिंजे घरनि जी हालत आहे पूरी छित कोन्हे दरवाज़ो कोन्हे वॉशरूम घर में कोन्हे इन घर जी पोज़ीशन में आऊं परायूं ॿाहूं खणी आऊं पाण नियाणियुनि वारी मिसकिन हुनखे पेटां रत पियो हले मुंहिंजूं 4 नियाणियूं मुंहिंजो कमाइण वारो इहो हिकिड़ो ॼणो न को असांजो अधो न अबो न को पाड़ेसरी न केरु मूंसां मदद कोन थो करे अवां जेका मीडिया वारनि खां पुॼे मूंसां मदद करे मुंहिंजो बच्चो बेगुनाह आहे सभु सॼो घर जा भाती ॻाल्हाईंदा दवा गोरी दौरान सभु ईंदा हुआ चाचा ईंदा हुआ पुफियूं ईंदियूं हुयूं चाचियूं ईंदियूं हुयूं हर माण्हू ॻाल्हाईंदो हो मुंहिंजे बच्चे सां मुंहिंजे बच्चे खे इहा ख़बर कोन हुई थी अचा असांजे कंध में पइजो थी वञे भॻी त ख़बर छोकिरी कंहिंसां आहे 50 नंबरनि ते ॻाल्हाईंदी हिकिड़े नंबर ते कोन ॻाल्हाईंदी हुई वई त ख़बर कंहिंसां वरी फासी त मुंहिंजो मिसकिन ग़रीब वियो हुजे असांजे घर में का शइ कोन्हे मुंहिंजो हिकिड़ो बच्चो हुयो कमाइण वारो आहे जंहिंजो रोज़गार विया जंहिंजो क़ैद में पियो आहे मुंहिंजूं 4 नियाणियूं 5 केरु उन्हनि खे खारायूं रमज़ान जो महीनो सॼो फितरिया वरितो माण्हुनि खां मूं ख़ुदा करण हथ ॾेखारिया तॾहिं वेर हथ ॾेखारण ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि परेशान सॼा ॾींहं खाधा कोन खा माण्हुनि जो पेरनि ते वञो ग्रामर मुंहिंजी अदालत पा कई कोन कई आहे हाणे तव्हां खां जेका पुॼे साम्हूं ग़रीब सां मदद करियो मुंहिंजे बच्चे खे न क़ैद मां आज़ादु करायो मुंहिंजो कमाइण वारो आहे इहो हिकिड़ो
हा, तव्हांजे पुट जो नालो छा आहे?